ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। जैकबाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखण जी रिपोर्ट मुताबिक़ जैकबाबाद में सिंध दोस्त कमेटी जे कॉल ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी क़ौम परस्तनि तोड़े वापारी तंज़ीमुनि पारां शहीद अल्लाह बख्श सुमरो पार्क खां हिक वॾी मशल बरदार रैली कढी वई, जंहिंमें शहरी मशल ऐं मोबाइल टार्च ॿारे वॾी तइदाद में सिंध दोस्त कमेटी जा मेंबर ऐं शहरी शरीक थिया। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां मार्च करण बैदि DC चौक ते पहुती। उन मौक़े ते सिंध दोस्त कमेटी जे अॻुवाणनि इंतज़ार हुसैन चलगरी, नदीम कुरैशी, सरदार ख़ालिद जुलण, मोहम्मद आलम खोसो, अंजुमन ताजरान जे सदर अमीर अहमद खोसो, अंजुमन ताजरान जे सदर मीर अहमद अली बिरोही, सुमरो इत्तेहाद जो सदर हाजी गुल हसन सुमरो, JY ज़िले सदर डॉक्टर AG अंसारी, PP अॻवान मीर रहमतुल्लाह खोसो, STP जे ज़िले सदर अब्दुल सत्तार जागीरानी, आपका जे ज़िले सदर, SUP जे ज़िले सदर मकबूल अहमद लाशारी, जमात इस्लामी जे दीदार लाशारी, अबू बकर सुमरो, पेटे अलफ जे अब्दुल जब्बार कोसो, मेरान सोशल फोरम जे अब्दुल हई सुमरो, BNP जे गुलाब जान मेंगल समेत ॿियनि अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त जैकबाबाद में जल्द खां जल्द अमन अमान बहाल करे शहरियुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।